वतन जिनी मिसाल निहायती काबिल एहतराम वरी घोट थियण वरी घोट थींदड़ साईं एजाज पलीजो साहिब मुझो निहायती काबिल एहतराम साईं इंतजार हुसैन छलगरी साहिब साबिक मरकजी सदर पेटेल ऑफ सिंध मुझो निहायती काबिल एहतराम साईं गुलाम कादिर पलीजो साहिब साबिक एमपीए साबिक जिले चेयरमैन छटो स्टेज ते वेठल ॿिया मौजूदीन मुझो वॾो साम्हूं वेठल मुझो वॾो साईं अता हुसैन शाह साहिब साम्हूं वेठल उस्ताद साथियो प्यारियूं भेनरूं जिए सिंध जिए उस्ताद जिए मोहम्मद मूसा लगारी हिकिड़ी त मूंसां नानसा बि थी आहे जो अता शाह जे मथां मूंखे ॻड़ रहे विया इहा मूंसां इजाज़त वठल साईं अता शाह खां ही हेॾो सारो मजमू ही हेॾो सारो उस्ताद जो मेड़ ही हेॾो सारो क्राउड हिन ॻाल्हि जो शाहिद आहे हिन ॻाल्हि जी शाहिदी रहे थो त एजाज पली जे पंहिंजो पोरियो सच्चाई ऐं ईमानदारी सां कयो आहे ऐं मूंखे फ़ख्र आहे त पेटेल ज़िले सिजावल जे तरफ़ां हेड़ा 18 प्रोग्राम असीं करे चुका आहियूं अज आ मुबारकबाद दिया पेटेल जिले सिजावल जिले ठट्टे पेटेल मीरपुर साकरे के त उन्हनि एजाज पली जे मान में हेड़ो प्रोग्राम कयो आहे वे जस लहण साईं मुजा ही किरदार जेके आहिनि उन्हनि किरदारनि जे करे हेड़ा प्रोग्राम थियनि था उहे किरदार जस लहण बदकिस्मती असांजी ही आहे ते हेड़ा प्रोग्राम असा के माशरे जे सिविल सोसाइटी तरफा करण खपन पर हिया खुशनसीबी असांजी आहे त असीं उस्ताद के इज्जत ॾींदा हेड़ा प्रोग्राम असीं उस्ताद ही कयूं था हेड़ो सारो पोरो कदड़ जेकॾहिं अॼु असांखे फ़ख्र सां ॻाट ऊचो हुजे अॼु असांजो जेकॾहिं ठट्टे ज़िले जी तहलके साकरे जी सिविल सोसाइटी ही प्रोग्राम अरेंज करे हा त आउं सम्झां थो त असां ख़ुशकिस्मत पाण खे सम्झायूं पर वरी साईं एजाज पली जो ख़ुशनसीब आहे जंहिंखे उस्ताद ने इज़त ॾिनी आहे ठट्टो ऐं सिजावल ठट्टे जे खुख मां पैदा थींदड़ सिजावल किन माण्हुनि जे करे ठट्टो कोटड़ी रोड ते हलियो वियो सिजावल टंडे मोहम्मद खान रोड ते हलियो पर अॼु कुझु तलखियूं घटि ठहियूं आहिनि असीं हीअ ॻाल्हि कंदासीं जेकॾहिं ठट्टो कोटड़ी रोड तां वियो ऐं सिजावल टंडे मोहम्मद खान रोड तां वियो त झिरकण वारी पुल ते असीं गॾु हूंदासीं उमेद हीअ आहे तो साईं शरीफ तो साथ बिल्कुल सिजावल जो होंदो पर सिजावल तो बेड़ी तरे थींदो जॾहिं सभु ॻाल्हियूं छॾे सिजावल के भाकर में भरी दे सिजावल तो असां बेड़ी एक तो वो गरीब दिले ठट्टे जे पेटेल के अगवाणन हिते जे उस्तादन ऐं ॿियनि दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे दावत ॾेई इज़त बख़्शी यार जिंदा सहबत पाई